कराची ओभर खां ख़बर शामिल कंदासीं। अब्दुल गफ़ार भुट्टो जी रिपोर्ट मुताबिक़ कराची पब्लिक स्कूल गड्डा में शाह अब्दुल लतीफ़ कॉन्फ्रेंस वॾे जोश ऐं जज़्बे सां कोठाई वई, जंहिंमें सिंध जे नाले वारनि अदीबनि, शाइरनि, मुहक़िक़नि, दानिशवरनि ऐं लतीफ़ शनासीअ जे माहिरनि खां अलावा स्कूल जे उस्तादनि ऐं शागिर्दनि वॾे तादाद में शिरकत कई। कॉन्फ्रेंस में सिंध जे सक़ाफ़ती विरसे ऐं शाह अब्दुल लतीफ़ भीटाई जे फ़िक्री ऐं इल्मी पैगाम ते मुफ़सिल बहस मुबाहिसा ऐं तक़रीबूं मुनक़िद कई वियूं। कॉन्फ्रेंस जी शुरूआत शाह अब्दुल लतीफ़ जे मशहूर वाई सां थी। प्रोग्राम जी इब्तिदा स्कूल जे प्रिंसिपल ख़ालिद सैफुल्लाह भुट्टो सभिनी महिमाननि खे आजियानो पेश कयो ऐं स्कूल जी कारकरदगी ऐं कामयाबियुनि बाबति तफ़सीली ॼाण ॾिनी। हुन पंहिंजे ख़िताब में शाह अब्दुल लतीफ़ कॉन्फ्रेंस जे अहमियत ते ज़ोर ॾींदे चयो त अहिड़ियूं तक़रीबूं असांजे सक़ाफ़ती विरसे खे ज़िंदा रखण में अहम किरदारु अदा कनि थियूं। शाह अब्दुल लतीफ़ कॉन्फ्रेंस जे मुंतज़मीन तरफ़ां शाह लतीफ़ जे फ़िक्र ऐं इल्मी ख़िदमत खे उजागर करण लाइ मुख़्तलिफ़ तक़रीबूं तरतीब ॾिनियूं वयूं। आयल ख़ासि महिमाननि में डॉक्टर शेर मेहराणी, डॉक्टर रुख़मान गुल पालारी, अली अकबर मुगेरी, महबूब अली जोखियो, ज़फ़र हमीद बलोच, मंसूर अली जोखियो, अब्दुल सत्तार लगारी, ज़ुल्फ़िकार मरीज़, ज़िया अबड़ो, मुनव्वर जोखियो शामिल हुआ। उन्हनि सभिनी पंहिंजे पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे शाह लतीफ़ जे पैगाम ऐं फ़िक्र खे उजागर कयो। डॉक्टर शेर मेहराणी पंहिंजे ख़िताब में शाह लतीफ़ जे फ़िक्र जे जामियत ते रोशनी विझंदे प्रिंसिपल ख़ालिद सैफुल्लाह भुट्टो ऐं संदसि टीम जे महिनतुनि जी वाखाण कई ऐं डॉक्टर रुख़मान गुल पालारी शाह लतीफ़ खे ॻोठाणनि ऐं मज़दूरनि ऐं आम माण्हुनि जो शाइर क़रार ॾींदे चयो त लतीफ़ जी शाइरी हर माण्हू लाइ सबक़ सां भरपूर आहे। अब्दुल सत्तार लगारी चयो त शाह लतीफ़ जी शाइरी में नौजवाननि लाइ हौसला अफ़ज़ाई ऐं रोशन मुस्तक़बिल जा केतिरा ई पैगाम मौजूदु आहिनि।